अस्सलाम वालेकुम दोस्तों, हैदर कादरी एंटरटेनमेंट में मां सभिनी खे भलीकार हुजे बाबा। नओं किरदारु हिकिड़ो असां अॼु इंटर कयूं था पंहिंजो कॉमेडी जंक्शन प्रोग्राम में, जंहिंमें हीअ असां सां वाहिद बि आहे गॾु। वाहिद जो किरदारु अॼु पूज़ट खान आहे, ठीकु। ऐं हेॾां सोराब सुमूरो असां सां आहे पंहिंजो स्टेशन मास्टर में, ठीकु। ऐं हे असांजो हेॾां अलीगुल महाराज जेको हे 3 शीशू हला ॻाल्हि हेॾा 4 शीशू हूंदियूं आहिनि, 2 शीशनि वारे खे ग़लति सम्झो। हाँ सही, इन में पॉइंट हूंदियूं आहिनि, माना चैन वारे जी अलॻि हूंदी आहे, उन जी निशानदेही ॿिनि वारे जी अलॻि हूंदी आहे। त हीअ जेको आहे सो हिकिड़ो सरें जो तेल आहे, ॿियो आहे ॼांभे जो तेल। मैं तेल मां सादा कया त खोड़ आहिनि न, सांडे मटे जा मां न खणंदो आहियां साईं। हा साईं, स्टेशन ते महांगो आहे साईं। हा माना तजुर्बो आहे न, सांडे जो कढो तेल ॾिसो बाबा। महिरबानी, मां ख़ुशि थियुमि। हक़ीक़त जंग वारे माहौल में न घुमे पाकिस्तान में माण्हू सम्झा इंडिया मिसाइल छॾियो असांखे। सांड्रो तेल न खणंदो आहे, सांड्रो गॾु खणी घुमंदा आहियो, तेल वञी पाण कढो। सांड्रो हो कोन साईं, हो कोन। असल में मसलो इहो सांड्रे जो तेल हथ खे जिस्म में इस्तेमालु कबो आहे, हिन मुंहं ते इस्तेमालु कयो त शकिल ई सांड्रे जी। सो दोस्तो, हिन वक़्तु असां थोरी देरि में रिकॉर्डिंग शुरू कंदासीं। असांजो भाउ, असांजो महिमान दोस्त मुश्ताक वाह बाबा। सो थोरी देरि में असां पंहिंजे सेट ते पहुचंदासूं ऐं मुश्ताक भाउ बि असांखे सपोर्ट करे थो, पंहिंजा जुमिला बि कॾहिं कॾहिं ॿुधाए थो त बाबा हीअं करे हीअं कजो। हे माना आर्ट बि माना अथई न वॾा। न इहो ज़ाहिर आहे, हाणे पंहिंजनि सां त सचाई कबी न, ऐं उहे जुमिला ॿुधाइबा जंहिंखे आम तौर ते माण्हू पसंदि कनि। ऐं तव्हांजो वॾो हिकिड़ो पोरियो थियलु आहे, उन में थोरो एडिशन असांजे तरफ़ो बि हूंदो त अञा ज़बरदस्त कमु थींदो। ज़बरदस्त ज़बरदस्त। हे ॾिसो न, हाणे ई थकिजी पियो, अञा खयो ई न अथई, खयो ई न अथई अञा। पकी असां सां गॾु आहे। पकी जी जी बिल्कुलु। ऐं कूली जो किरदारु आहे मुंहिंजो। अॼु मुश्ताक सिरकी साहब जो तमामु क़ीमती सामान मां टिकट ते खणंदमि। कीमती सामान टिकट ते खणंदो। हे असांजो दोस्त कुझु चवण थो चाहे। अल्लाह सिधो माण्हू पब्लिक सां दोस्तनि सां थोरो हाल वाल बि करबा। अस्सलाम वालेकुम दोस्तो, लख कुर्ब तव्हांजा, सॼी केतिरी सभु दोस्त तव्हांजे साम्हूं आहियूं। महिरबानी तव्हांजी, हैदर कादर साहिब जी महिरबानी, लख कुर्ब। महबूब दोस्तो, थोरी देरि खां पोइ बसि असां रिकॉर्डिंग में वेंदासूं। दोस्त असां सां गॾु आहिनि। सो हाणे असां पंहिंजे कॉमेडी जंक्शन जो सेट ज़रूरु ॿुधाइजो। हिकिड़े वॾे टाइम खां पोइ धरती टीवी स्पेशली तमामु बहितर कमु करे रही आहे, ऐं धरती टीवी ते अहिड़ी ख़ूबसूरत टीम अदा धरती टीवी जे हवाले सां। छो त असांजी धरती टीवी हक़ीक़त इहा आहे, हीअ सभु हिन वक़्तु हिकिड़ी जाइ ते गॾु करणु मसइलो आहे। धरती टीवी माशाल्लाह उहो चैनल आहे, उहो ख़ूबसूरत चैनल आहे जो हिन तमामु वॾी मंज़िल माणी आहे। जेके बि असांजा यूट्यूबर आहिनि, जेके मशहूरु कॉमेडियन जेके बि सिंध जा आहिनि, उहे माशाल्लाह हिते आहिनि। ऐं इंशाअल्लाह ताला हीअ अञा अॻिते मथे वञे पियो चैनल। ऐं असांजी दुआ आहे त सभिनी जी दोस्तनि जी रोज़ी लॻल आहे ऐं मथे वञे, ताकी असां सुठो सुठो कमु करे सघूं। त धरती टीवी ज़रूरु ॾिसंदा कयो। HD आहे पूरो बाबा चैनल, HD चैनल धरती टीवी हिन वक़्तु थी चुको आहे, ऐं बाक़ाइदे सिंधी टीवी चैनल्स में तमामु बहितर पियो वञे। कीअं पियो लॻे तव्हांखे? सुठो पियो लॻे, ॾाढो ज़बरदस्त। जो सॉफ्टवेयर बि नओं अचे पियो हिन ते। ऐं सभिनी खे इहो ई चवंदासीं, धरती टीवी ऑफिशियल यूट्यूब चैनल जेको आहे हुनखे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो। ऐं अञा वधीक ॿिया सुठा प्रोग्राम अचण वारा आहिनि हिन स्क्रीन ते, हाणे क़रीब ॾिसंदा। सो अहिड़ी रुॻो असां वटि असां जीअं चइबो आहे न त यार वॾा माण्हू धरती टीवी ते, हीअ वॾा माण्हू वैराइटी आहे। हाणे सभु आहिनि हिते, फ़नकार आहिनि, हे मश्करा वेठा आहिनि, होॾो मज़लूम बीठा आहिनि। त सिर्फ़ु आर्टिस्टनि खे न, तूं DC आहे, असां वॾेरा आहियूं। मां अर्ज़ु कयां थो न, हिते वॾेरा बि आहिनि, हिते मश्करा बि आहिनि, हिते मज़लूम बि आहिनि। ईअं नथो त सिर्फ़ु आर्टिस्टनि खे जेको आहे हिते कमु मिले थो, मज़लूमनि खे बि कमु मिले थो। हे मज़लूम ॾेखारे थो, हिन खां वधीक एतिरो कदे मुंहिंजो राति जो माण्हुनि भलो फलायां कदी कोन्हे।
वाक़ा हिते माज़ूरत कोटा बि आहे, यतीम कोटा बि आहे। हे यतीम कोटा में आयल अथव, मुंहुं नज़र ई नथो अचे। हे यतीम कोटा में आयल आहे। वाक़ई हिते कोटा जो माण्हू हिते कमु करे थो। अहिड़ी ॻाल्हि न आहे, असल में जेको आहे त ॿोॾ मुतासिर तूं बि लॻे थो, बाक़ी जेको आहे पाण खे ज़ाहिर नथो करे। महिरबानी। नओं चैनल आहे, नओं पेज आहे, इहे माण्हू भॼाईंदो जेके तव्हांखे। लव यू भाउ, लव यू ऑल, थैंक यू, बसि दुआ कजो।